Happy birthday, Javed. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday, Javed. नाज़रीन, सकरण जे सीनियर सहाफ़ी मारूफ़ कालम निगार काज़ी जावेद सनाई जो जन्म ॾींहुं सकरण प्रेस क्लब में इंडस पब्लिक सोशल फोरम जे ज़िले जनरल सेक्रेटरी नवीद वली कीरियो पारां इंतहाई शानदार नमूने सां मल्हायो वियो, जंहिंमें मीडिया सेंटर जे सरपरस्त आला आजिज़ जमाली, सदर कुर्बान उमरानी, रज़ा मोहम्मद सियाल, आकाश बलोच, काज़ी परवेज़ सनाई, सज्जाद मंगसी, ज़ीशान सूमरो, मंसूर लिगारी, राशिद खोड़ो, रमज़ान मंगसी, नादिर कीरियो, काशिफ रज़ा सियाल, अज़ीम राजपूत, फैज़ान खानज़दा, अज़ीज़ लाखो, शकील आजिज़, शर्जील आजिज़ समेत केतिरियूं शख़्सियतूं मौजूदु हुयूं, जिते हुननि अलॻि अलॻि ॻाल्हाईंदे चयो त काज़ी जावेद सहाफ़त जो वॾो नालो आहे। संदसि काज़ी ख़ानदान सकरण में सहाफ़त जो बुनियादु विधो, जेको लॻोलॻि मुनी सदी खां क़ाइमु आहे। हुननि चयो त काज़ी जावेद मां नौजवाननि सहाफ़त सिखी आहे। संदसि शफ़क़त जो हथु हर माण्हूअ मथां ख़ासि करे नौजवाननि ते रहियो आहे। उन मौक़े ते आयल महिमाननि पारां काज़ी जावेद सनाई खे अजरखुन ऐं गुलनि जा तोहफ़ा पेश कया। आख़िर में संदसि जनम ॾींहं जो केक पिणु कटियो वियो। वधीक तफ़सील ॾिसंदा SMC न्यूज़ रिपोर्ट कुर्बान उमरानी। ख़ुशी आहे तोड़े जो सालगिरह जनम ॾींहुं मल्हाइण सां पंहिंजो एहतसाब करणु खपे त मिलियल ज़िंदगी जेके रब काइनात जे निशानो ॾिनी आहे उन मां हिकु साल घटि थी वियो ज़िंदगी जो। अक्सर इहो चयो वेंदो आहे त इंसानु वॾो पियो थिए, यार मुंहिंजी हेतिरी उमिरि मां वॾो आहे, पर इंसानु वॾो न थींदो आहे, इंसानु नंढो थींदो आहे। शायदि जेका हुनखे उमिरि मिलंदी आहे उन मां घटि बि हूंदी आहे, पर बतक़ाज़ाए बशरियत फितरी तौर ते ख़ुशी थींदी आहे जनम ॾींहं जी। ऐं आऊं इन करे हिन जो क़ाइल आहियां त अक्सर चवंदो आहियां त जनम ॾींहं ते दुआऊं ॾाढियूं मिलंदियूं आहिनि। जीअं हींअर नवीद चयो कादिर दुआ घुरी, या अॼु जेको सोशल मीडिया ते जेको दोस्तनि दुआऊं ॾिनियूं, मां त सम्झां थो त माना मुंहिंजे मालिक साईं जा किरोड़ा करम जेके दोस्तनि मुंहिंजे लाइ दुआऊं लिखियूं ॾिनियूं, यकीन इन करे उही मौक़िया थियनि था ख़ुशी मल्हाइण जा। नवीद जी महिरबानी ऐं जीअं ई सभु मुहबती गॾु कया, जंहिंमें दुआउनि जो जेको आहे सो माना सबबु बणिया। पखी सभु न हंग कंहिंखे माण्हू हंग अचे पोइ जिनजी अॼु 55 सालगिरह आहे ऐं हिन सालगिरह जे मौक़े ते खेसि असीं जनम ॾींहं जो लख लख वाधायूं पेश कयूं था। राज़ी उमिरि जे लाइ दुआगो आहियूं। माण्हू चवंदा आहिनि त मुंडा थींदा आहिनि, मेहराण में मोती, सिंधू में मोती, प्रेस क्लब में मोती, वरी अचो त मीडिया में मोती। उहो असांजो हिकिड़ो जेको मोती आहे उहो काज़ी जावेद आहे। इंतहाई ख़ुशी जी ॻाल्हि आहे त अॼु पंहिंजे घर प्रेस क्लब में हिकु अहिड़े शख़्स जे प्रोग्राम में शरीक थियो आहियां जीअं हमेशह सकण जे माण्हुनि जा ॾुख सुख हक़ तक जो आवाज़ु ॿुधंदी। उहा शख़्सियत काज़ी जावेद सनाई साहिबु आहे, जंहिं इबरत ग्रुप पारां लाॻीतो ॾहाकनि खां सहाफ़त कंदे हिन सकण जे अवाम जो आवाज़ु बणिजी हिन सकण खे दुनिया ताईं मुतारफ़ करायो आहे। काज़ी जावेद सनाई सां मुंहिंजी दोस्ती सहाफ़त जो सत ॾहाकनि जो आहे, तंहिं करे हमेशह हुनखे दोस्तनि जो दोस्त ॾिठो आहे, वक़्त जो पाबंद ॾिठो आहे ऐं दिलेरी सां लिखण जो बि हुन में गुण ॾिठो आहे। ऐं संदसि जो असांजे साथी काज़ी जावेद सनाई जी सालगिरह में हिकिड़ी तकरीब रखी आहे। ऐं काज़ी साहब जी क्या आऊं काफ़ी वक़्त खां ॾिसंदो आहियां ऐं परखण जे हवाले सां ऐं न्यूज़ जे हवाले सां ऐं पंहिंजे हिनखे ईमानदारी सां पंहिंजी हुन सहाफ़त कई आहे ऐं हमेशह सभिनी खे इज़त ऐं मोहबत ॾिनी आहे ऐं असां सां बि ॾुख सुख जो साथी आहे। ऐं जॾहिं बि का ज़रूरत पई आहे या का तकलीफ़ थी आहे, जेके सॾु पैसूं हुनखे सॼे जवाबु असांखे सॼे खां ॾिनो आहे ऐं मोहबती माण्हू आहे। ऐं बाक़ी हूअं त असां बेसिकली सकण जा आहियूं, हिक ॿिए खे सुञाणूं था, पर काज़ी साहब सां तक़रीबन 9-10 साल थिया आहिनि जेको सहाबती सफ़र आहे। सहाबती साहब सां असां हिन सां गॾु रहिया आहियूं। जज़्बा असांजो पंहिंजो ई आहे, पर जॾहिं असां सहाबत में आयासीं
त हिते प्रेस क्लब में सिर्फ़ु काज़ी साहब हो जंहिं असांखे अलहमदिल्ला रूह शनास करायो या सहाफ़त जा दा पेच असां अलाह साईं खां दुआ था करे सघूं त क़ाज़ी साहब अलाह साईं वॾी उमिरि ॾियसि ऐं इंटर इंडिया फोरम जा थोरा हितां आहियूं जंहिं नवीद कीरियो साहब जंहिं क़ाज़ी साहब जी सालगिरह जो प्रोग्राम रखियो। असांजे मौजूदु रहबर काज़ी जावेद सनाई जे 54 सालगिरह जे मौक़े ते मुबारकबाद पेश कयूं था ऐं वॾी महिरबानी नवीद कीर जे प्रोग्राम में सेलिब्रेट कयो। मां निहायत शुक्रगुज़ार आहियां इंडस कीरिया वारनि जो ऐं स्पेशली भाउ नवीद कीरी जो जहाँ हेॾो ज़बरदस्त प्रोग्राम सेलिब्रेट कयो आहे काज़ी साहब जे लाइ। काज़ी साहब जे लाइ चवण लाइ त मूं वटि लफ़्ज़ कोन्हनि छो जो असांजो उस्ताद बि आहे, असांजो वॾो बि आहे ऐं असांजे सथ जो सरवाण बि आहे। इन हिसाब सां मूं वटि अहिड़ा लफ़्ज़ कोन्हनि जो काज़ी साहब जे लाइ चवां, पर एतिरो ज़रूरु चवंदुसि जेको मूं शाइर पढ़ियो इहो शाइर जेको काज़ी साहब खे डेलीकेट कयां थो।